सिंधी अदबी संगत सिंध के मरकज़ी सॾ की मोट में सॼी सिंध में सिंध जा अदीब ऐं दानिश्वर कारूंझर की कटाई, खारसर की कटाई ऐं कारूंझर के सिलसिले जूं जेके भी पहाड़ियूं आहिनि उन्हनि जी कटाई के ख़िलाफ़ तोड़े डिजिटल आदमशुमारी के ख़िलाफ़ सिंध जा साञावंद अदीब दानिश्वर अॼु सरापा एहतजाज आहिनि ऐं असां सम्झूं था त कारूंझर कुन फयकून खां वठी असांजो तारीख़ी ऐं सकाफ़ती विरसो रहियो आहे। कारूंझर न रगो मादनी वसीलनि जो हिकिड़ो ॿेट आहे, पर असां सम्झूं था त जाबलू सिलसिलनि जी हिकिड़ी जॻह कड़ी आहे, उहा सॼी दुनिया जे अंदरि जेके सकाफ़ती विरसा आहिनि उन्हनि में कारूंझर जो बि शुमारु थिए थो। कारूंझर जे सिलसिले जूं जेके बि पहाड़ियूं आहिनि उहे तोड़े जेके असांजा जीवत आहिनि मोरनि खां वठी जेके बि असांजा जाबलू जीवत आहिनि या इन पासे जो जेके बि जीवत आहिनि उन्हनि जे वजूद ऐं बका जो मसइलो आहे। उन निस्बत सां सिंधी अदबी संगत हमेशह इहो मुतालबो कंदी रही आहे त कारूंझर कुन फयकून खां असांजो तारीख़ी सकाफ़ती विरसो आहे। न रुगो कारूंझर जे बचा जे लाइ उन जी कटाई जे ख़िलाफ़, पर असां सिंधी अदबी संगत जे तौफ़त सां इहो मुतालबो था करियूं त कारूंझर खे फौरी तौर ते क़ौमी असाफ़ो करार ॾेई हुनखे वर्ल्ड हेरिटेज में शुमारु कयो वञे। उन ई निस्बत सां सिंधी अदबी संगत सम्झे थी त डिजिटल आदमशुमारी जेका आहे उहा अंगनि अखरनि जे फेर खां सवाइ कुझु बि कोन्हे। सिंध धरती ते उन जे वारिस सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ अंगनि ऐं अखरनि जी जेका गेम खेॾी वई आहे उहा असां सिंधी क़ौम जे वजूद ऐं बका सां हलचुरान सम्झूं था। असां सम्झूं था इहा हिकिड़ी मुनज़िम रिथाबंदी तहत सिंधियुनि खे अक़लियत में पंहिंजी धरती ते तब्दील कयो पियो वञे। उन हवाले सां सिंधी अदबी संगत अॼु सॼी सिंध में भरपूर एहतजाज करे रही आहे। सॼी सिंध जा अदीब ऐं दानिश्वर साञावंद सरापा एहतजाज आहिनि। असां मुतालबो था करियूं त न रुगो कारूंझर खारसर पर कारूंझर जो जेको बि कुटुंब आहे, जेको बि उनजो पहाड़ी सिलसिलो आहे, उनजी कटाई फौरी तौर ते बंदि करे उनखे वर्ल्ड हेरिटेज में शामिलु कयो वञे, उनखे क़ौमी असाफ़े तौरु मुतारिफ़ करायो वञे ऐं सियाहत जे लाइ उते नवां दग ऐं नवां रस्ता क़ाइमु कया वञनि जी सॼी दुनिया सियाहत मां कमाए रही आहे। ऐं सिंध जे हिन क़दीम सकाफ़ती ऐं तारीख़ी विरसे खे बचाए सियाहत खे हथी ॾियारी वञे, कारूंझर खे सकाफ़ती विरसो करार ॾिनो वञे ऐं डिजिटल आदमशुमारी खे असां रद्द कंदे मुतालबो था करियूं सिंधी अदबी संगत जी तौफ़त सां त आदमशुमारी जो जेको मरहलो आहे उहो नए सिरे सां शुरू कयो वञे। सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण वारी जेका साज़िश आहे उहा सिंध जा अदीब ऐं दानिश्वर कंहिं सूरत में क़बूल न कंदा।